चल रात हुजे ओ चल रात हुजे मुझ मोहबन सां मुलाकात हुजे ओ इन प्रोग्राम में वॾा कलाकार आयल आहिनि। उन्हनि मां हिकु दीपक वाटवाणी जिन हिन महिल ताईं 6 सिंधी पिक्चरूं ठाहियूं आहिनि। उन मां 2 असां जयपुर में बि हलायूं आहिनि। हू सिंधी फिल्म प्रोड्यूसर डायरेक्टर ऐं एक्टर आहे ऐं पंहिंजी टीम निशिता परियानी, राम धमीजा ऐं मुकेश पंजाबीअ सां गॾु मास्टर साहब जे मशहूरु कलाम एट अञा मां नंढड़ी आहियां ते हिकु एक्ट पेश कंदो। ऐं तव्हांजे साम्हूं ही कलाकार तव्हांजे ज़ोरदार फ़ैके सां गॾु बिल्कुलु पेशकश जे लाइ तयार आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि हिननि कलाकारनि जे लाइ। त पेश आहे अञा त ऐट मां नंढड़ी आहियां। हिदायतकार ही नाचीज़ दीपक वाटवानी। उमरकोट जिले थरपाकर जे बहराड़ी में हिकु ज़मींदार पंजे सालनि जे धीउ सां गॾु बंगले में रहंदो हो। बंगले जे चौधारी कंदन जो लोढ़ो ॾिनल हो ऐं लोढ़े जे ॿाहिरां पहलवान पीरल नाले चौकीदार पहिरो ॾींदो हो। हिकु दिहाड़े कंहिं कम असांखे ज़मींदार ॿाहिरि थो वञे ऐं घर में पंहिंजे 8 सालनि जी धीउ अकेली ॾिसी पंहिंजे नौकर पीरल खे पालक थो करे वञे। पीरल चवे थो त मुंहिंजा साईं हीअ मुंहिंजी नंढड़ी अम्मा आहे, तव्हां हुनजो को बि फिक्र न करियो। ज़मींदार जे ॿाहिरि वञण जो मौक़ो वठी हिकु चोर डाकू पुठिए पासे खां लोढ़ो टिपी बंगले में दाख़िल थो थिए ऐं अन जे कुंडीअ पुठियां लिकी थो विहे। 8 सालनि जी छोकिरी जे हिकु जारे मां बत्ती खणी ॿिए जारे में रखी राति सुम्हण जी कोशिश कई त सोझे ते वञी चोर ते नज़र पियसि ऐं खिरक भरे ॾकी वई, पर दिलि न लथाई। दिल में सोचाई त मुंहिंजो पहलवान पीरल नौकर त ॿाहिरि बराबरि वेठो आहे, पर जेसी सॾु करियांसि तेसी मूंखे चोर मारे विझंदो। उन करे अहिड़ी का अटकल करियां जो चोर खे पीरल खां झलायां, पंहिंजी जान बि बचायां, पंहिंजो माल बि बचायां। छा कयई जो बत्ती साॻे जारे में रखी ऐट कढी वई कटण लॻी ऐं ऐट सां ॻाल्हियूं करण लॻी। चोर जे लेखे त ॿार आहे, 2-3 मिंट ऐट सां ॻाल्हियूं करे ॻाए ॻाए थकिजी सुम्ही पवंदी। पर ॿुधंदड़ सोचियो त 8 सालनि जे छोकिरीअ छा पंहिंजो दिमाग़ सां कमु वरितो आहे। हू ऐट खे चवे थी त मुंहिंजा मिठड़ा ऐट, ओ मुंहिंजा अदड़ा ऐट, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां। वॾी बि नेठ त थींदसि, वॾी बि नेठ त थींदसि, माइट मुंहिंजो मङणो कराईंदा जवान जॾहिं मां थींदसि, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां, अञा त ऐट मां नंढड़ी आहियां, ओ ऐट अञा मां नंढड़ी आहियां, ऐट अञा मां नंढड़ी आहियां। मङणे खां पोइ छा थींदो? घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो, घोड़ी ईंदो वठी नाल मुख नींदो, यर वठी नाल मुख नींदो, यर वठी नाल मुख नींदो। वो छॾे टिकन जो घर ही पुराणो, घर ही पुराणो, घर ही पुराणो। अरे सावरनि जे घर बि दसी, सावरनि जे घर बि दसी, वॾी बिने त थींदसि। शादीअ खां पोइ छा थींदो?
शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो, पुट बि त ॼमंदो होई। मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि, मां पीरल नाम धरींदसि। पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो, पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो। पोइ मां मानीअ लाइ सॾींदसि, मां मानीअ लाइ सॾींदसि, मां मानीअ लाइ सॾींदसि। नथो अच पीरल चवंदो होए, छो त रांदि में रीधल हूंदो, मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो, मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो। पीरल 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 हेॾे अचु, पीरल 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 हेॾे अचु। वाका करे सॾींदसि, मां वाका करे सॾींदसि, मां वाका करे सॾींदसि। काह करे जो ॼाई त पीरल ओ पीरल ओ पीरल हेॾां अचो। त ॿाहिरि जो संदसि पीरल नौकर वेठो, तंहिं सम्झो त शायदि अम्मा मूंखे तूं सॾु करे। सो यकदम पर्ट खोले अंदरि आयो ऐं दरवाज़े वटि बीही चवणु लॻो, अम्मा तव्हां छो सॾु कयो, जो पीरल जो हाज़ुर आहे। इएं जो ॼाई त चोर हैरान थी वियो, बेहोश थी वियो, सफ़ा गिग पई वहेसि। दिलि में ख़्यालु कयईं त छोकिरी 8 सालनि जी ॾेई वेठी आहे, एतिरे में वॾी थी, सो मङी सो परणी, सो दाढ़ीअ सां पीरल बि ॼणियाई। छोकिरी हिकदमि वांगुरु सां इशारो कयो त चोर लिखो बीठो आहे। पीरल वञी चोर खे पकड़ियो, कीअं अकुल सां छोकिरीअ चोर बि पकड़ायो, माल बि बचायो ऐं जान बि बचाई। ॿुधंदड़ वीचार कयो, मां नगरी आहियां, कीअं लॻो तव्हांखे निशिता परियानी जो परफॉर्मेंस? ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि हिन नंढी ॿार जे लाइ, सॼी टीम जे लाइ धन्यवाद। सुर चंद्र जा रात चंद्र जी हिन शाम में असांखे मौक़ो मिलियो। राम धमेजा जंहिं पीरल जो किरदारु तव्हांजे साम्हूं निभायो ऐं चोर जो किरदारु मुकेश पंजाबी तव्हांजे साम्हूं निभायो, ऐं ही नाचीज़ दीपक वाटवानी ज़मींदार जे रोल में तव्हां ॾिठो। जे सचपच तव्हांखे वणियो हुजे त मां बि त तव्हांजो सुञातल ई आहियां। ज़ोरदार ताड़ियूं ज़रूरु थी वञनि। जय झूलेलाल, साईं राम राम, साईं राम।